अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तबियत से ठीक है। मां तव्हांजो M Ssleem ऐं असां अची विया ॿीहर नए लोग सां गॾु। हा दोस्तों, सौट जी शादी आहे जेको आहे सो सुबुह सां पार्टी हो भत हलियो ऐं हाणे भत विराए करे आज़ादु थी आया आहियूं। पार्टी ख़तमु थी वई आहे। हाणे आया आहिनि धूल शरनाह, मंगणहार आया आहिनि, धूल शरनाह हलनि था। हाणे मज़ो आहे, छोकिरा डांस था कनि। लाइक कयो, सब्सक्राइब कयो। हाणे त M Ssleem नाले ने यूट्यूब चैनल ठही आहे। असां सपोर्ट कंदा रहंदासीं। आज बेहतरीन तमामु वीडियो आहिनि ऐं शौक़ सां ॾिसंदा भाई गाज़ी ऐं तक़रीबन दोस्तनि ताईं शेयर करे छॾियो जे भाऊ उते ताईं पुॼी सघे। थैंक यू, महिरबानी। संगत हाणे असां बि कुझु नचंदासीं, डांस कंदासीं, असां बि पंहिंजी मस्ती लाहींदासीं हाणे। संगत असां सौट जी शादी आहे, धूल शरनाह हलनि था, छोकिरा डांस था कनि, नचकार हले थो। सो संगत कुझु असां बि वरी डांस कंदासीं।